ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं पीर वसण खां, जिते सिंध हेल्थ केयर कमीशन जी टीम जी अताई डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई जे हवाले सां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। कार्रवाई में 4 क्लिनिकूं सील कयूं वयूं आहिनि। ख़बर अवां ताईं पीर वसण मां पहुचायूं पिया। सिंध हेल्थ केयर कमीशन जी टीम अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे 4 क्लिनिकूं सील करे छॾियूं आहिनि। कार्रवाई दौरान हेल्थ केयर कमीशन जी टीम 4 क्लिनिकूं सील करे छॾियूं आहिनि। आम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया पीर वसण मां, जिते सिंध हेल्थ केयर कमीशन जी टीम अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे 4 क्लिनिकूं सील करे छॾियूं आहिनि। कार्रवाई के हवाले से खबर अवां ताईं पहुचाया पिया पीर वसण खां। अवां खे ॿुधाया पिया सिंध हेल्थ केयर कमीशन जी टीम कार्रवाई कई है अताई डॉक्टर्स खिलाफ़, जंहिंजे नतीजे में 4 क्लिनिक सील कई वयूं आहिनि। अवां खे ॿुधाया पिया त कार्रवाई दौरान हेल्थ केयर कमीशन जी टीम 4 क्लिनिक सील करे छॾियूं आहिनि। पीर वसण मां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध हेल्थ केयर कमीशन जी टीम कार्रवाई करे अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई है ऐं 4 क्लिनिकूं सील कई वयूं आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अवां खे कार्रवाई के हवाले से खबर पहुचायूं पिया पीर वसण खां। कार्रवाई दौरान हेल्थ केयर कमीशन की टीम 4 क्लिनिक सील करे छॾियूं आहिनि। पीर वसण मां ख़बर अवां ताईं पहुचाया पिया। सिंध हेल्थ केयर कमीशन जी टीम अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे 4 क्लिनिकूं सील करे छॾियूं आहिनि। पीर वसण में सिंध हेल्थ केयर कमीशन जी टीम अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे 4 क्लिनिकूं सील करे छॾियूं आहिनि। कार्रवाई के हवाले से खबर अवां ताईं पहुचायूं पिया पीर वसण खां। सिंध हेल्थ केयर कमीशन जी टीम कार्रवाई कई है, 4 क्लिनिक सील कई वयूं आहिनि। जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं पीर वसण मां KTN न्यूज़ जे रिपोर्टर फयाज़ ज़रदारी खां। जी फयाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पीर वसण में हेल्थ केयर कमीशन सिंध जी जो क्लिनिकूं सील करे वरितियूं आहिनि, जंहिं ते हेल्थ केयर कमीशन सिंध जी टीम में मेडिकल डॉक्टर अलीम शाह ऐं हेल्थ केयर कमीशन जे असिस्टेंट डॉक्टर अब्दुल मनान अबरो पारां पंहिंजी टीम सां साण करे पंहिंजे पीर वसण पहुची चइनि अताई डॉक्टरनि जूं क्लिनिकूं सील करे वरितियूं आहिनि, जंहिंमें डॉक्टर अलीम सुमरो, डॉक्टर ज़मीर अली सुमरो ऐं डॉक्टर राय सोलंकी समेत 4 अताई डॉक्टरनि जूं क्लिनिकूं पिणु शामिल आहिनि। जी फयाज़ अली ज़रदारी, अवां जी वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।